नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त के मुंबई में ख़बर ईंदड़ भारतीय अदाकारा गौहर खान चयो आहे त फ़लस्तीन ऐं शाम बि अमन न आहे, पर उन हवाले सां कोई ॻाल्हाइण लाइ तयारी न आहे। भारतीय मीडिया मूजिब गौहर खान पंहिंजी 68 सालगिरह जे मौक़े ते चयो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त माण्हू ताक़त, मज़हब ऐं ॿियनि जी ज़हनी इस्तहाल जे नाले ते का बि कार्रवाई न कनि। अदाकारा चयो त अॼुकल्ह हर माण्हू अफ़गानिस्तान में तालिबान जे कब्ज़े जे हवाले सां ॻाल्हियूं करे रहियो आहे, जेको अमल चरियाब खां सवाइ कुझु न आहे। मां इहो थी पुछणु चाहियां त केतिरा माण्हू आहिनि जिन गुज़िरियल 20 सालनि में अफ़गानिस्तान में अमेरिका जी हुकूमती दौरान अफ़गान अवाम जे लाइ आवाज़ उथारियो हो। हिन चयो त इहो दौर अफ़गान अवाम को सुकून सां नाहे गुज़ारियो, इहो दौर बि जंग जो दौर हो। माण्हू अमेरिका जी हुकूमत दौरान बि मरी रहिया हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।